कमज़ोर हुजे त उनखे कख बि जबल नज़र ईंदो, पर जंहिंजी कुवत इरादी मज़बूत हुजे त उहो जबल खे झोरण बि उनजे लाइ हिकिड़ो कख सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये इंसान जे अंदर वजूद में अल्लाह ताला हर माण्हू में इहा कुवत रखी आहे, कंहिंमें घटि आहे कंहिंमें वधीक आहे, के उनखे वरी मज़बूत कंदा आहिनि, ख़ुदि एतमादी पैदा करे उन कुवत इरादी खे मज़बूत कंदा आहिनि। इहो हिकिड़ो नफ़्सियाती इलाजु आहे। हिकिड़ो माण्हू चए थो त बसि हिकु मज़ा ॾुखियो आहे, मूंखां न थींदो, मां न करे सघंदुसि, उहो करे बि न सघंदो, थी बि न सघंदो। पर हिकिड़ो माण्हू चए थो त हे कमु मूंखे करिणो आहे, मां कंदुसि, मज़बूत इरादे सां उथी बीहंदो त उहो कमु करे ईंदो। जेसीं ताईं इंसान जी कुवत इरादी मज़बूत न आहे तेसीं ताईं इंसान बेकार आहे, कंहिं न कम में। जंहिंमें कुवत इरादी मज़बूत आहे इहो इंसान हीणो बि ॾाढो आहे, कमज़ोर बि ताक़त वारो आहे। इहो माण्हू कहिड़े बि कम में हथु विझंदो त अलाह साईं उनखे पार पहुचाईंदो, उहो कामयाबी माण्हू। कामयाबी जो दारो मदार माण्हू जे पंहिंजे कुवत इरादी ते ऐं इस्तिक़ामत ते हूंदो आहे। मिसाल कंहिं कम में माण्हू हथु विझे मज़बूत कुवत इरादी सां ऐं पोइ उन में मुसलसल उन में लॻो रहे, उनखे छॾे न, हीअ ॻाल्हि सम्झण जी आहे, तवजो सां। हिकिड़े बुज़ुर्ग फरमाइश मां फजर नमाज़ पढ़ी, फजर पढ़ी वेठो मस्जिद में, हिकिड़ो टिंडण ॾिठुमि त ईअं मस्जिद जी दीवार ते मथे थी करे। टिंडण तव्हां ॾिठो न, कारो ई थुलड़ो हूंदो आहे, वज़नी जानवर हूंदो आहे, ईअं मथे चढ़े पियो। मस्जिद जी भित हुजे लस्सी, हीअं थोरो चढ़ी चढ़ी मथे चढ़े पियो, पेर जो तिरके सां हेठि किरे, वरी हेठि जो किरे त वरी बि मथे चढ़े, वरी अधु दीवार ते वञी पहुतो, वरी जो पेर खिसके थो वञे हेठि किरे, हेठि किरियो, वरी पकी सकी धकु पचाए वरी मथे चढ़े, वरी वञी ओ मथे घणे घटि छत जे वेझो पहुतो, वरी जोतो तो पेर तिरके वरी किरे। बुज़ुर्ग फरमायो त मूंखे उन जानवर जो किरण वरी चढ़णु अजब लॻो। मां वेही रहियुसि, ॾिसां त इहो हाणे छा थो करे, कि मां पंहिंजा कमकार छॾे वेही रहियुसि, समय भेरा किरियो ड्रथो, वरी चढ़ियो, किरियो, वरी मथे चढ़ियो, न हेॾे ॾिसे न होॾे ॾिसे, बसि वरी चढ़ी पवे मथे। पोइ पाण फरमाईं त मूंखे ज़रूरत थी पंहिंजे कमकार जी, मां मस्जिद खां निकितुसि, पर इहो अधु ॾींहं जो इनखे मूं इन हाल में ॾिठो। पोइ ॿाहिरि वियुसि कम सां, पर मुंहिंजो ख़्यालु सॼो हुन टिंडण ते लॻो पियो, टिंडण जो अलाए छा थियो। फरमाईं त जेॾी महिल मां कमकार लाइ फारग थियुसि, सिधो मस्जिद में आयुसि, पहिरीं नज़र ॾिठो त टिंडण जो छा थियो, ॾिसां त ओ छत ते मथे घुमंदो थियो। फरमाए थो मूंखे इस्तिक़ामत इन टिंडण खां ॾिसी, मूंखे हिकिड़ो कसीस जानवर आहे जेको इरादो हुनजो आहे त मूंखे छत ते पहुचणो आहे, केॾा धक खाधई, केॾियूं चोटूं आयसि, पर मुड़ियो न, पंहिंजे उन अज़्म खे न छॾियईं, पंहिंजे उन हिमत ऐं पंहिंजो इस्तक़लाल खे न छॾियईं, हिमत हारे न वेठो, बल्कि धक खाईंदो रहियो, पर वरी पंहिंजे कम सां लॻो रहियो, नेठि वञी मंज़िल ते। असांखे हिकिड़ो धक अचे थो त अलाह ठहियो, हाणे फ़क़ीरी ईअं न थींदो आहे। कामयाबी जे लाइ इंसान खे धक खाइणा पवंदा आहिनि, दुख सहणा पवंदा आहिनि, पर
हिकिड़ो कुवत इरादी मज़बूत हुजे, ॿियो माण्हू में हिमत हुजे, टियों इस्तक़ामत हुजे। ही टे शयूं गॾु बियूं आहिनि त माण्हू खे वञी मंज़िल ते पहुचाइनि, माण्हू खे कामयाबु कनि। जेकॾहिं कुवत इरादी न आहे त उहो माण्हू कुझु न करे सघे। तव्हांखे उथारींदी कुवत इरादी आहे। हाणे मिसाल, हिते वेठा आहियूं असां, दिलि में ख़्यालु पैदा थियो त मूंखे वञी हीउ कमु करिणो आहे, पोइ उहो ख़्यालु तव्हांखे हितां उथारींदो। उहो जेको उथारे तव्हांखे उन कम ॾे वठी थो वञे, इहा कुवत इरादी थींदी आहे। सम्झो था? जेका तव्हांखे मिसाल सुता पिया आहियो, बिस्तरे ते सुता पिया आहियो, सुता पिया आहियो, पर ख़्यालु थियो आहे त मूंखे हाणे बांग आई आहे फजर जी, मूंखे निमाज़ ते वञिणो आहे। त हाणे इते तव्हांखे हिकिड़ी कुवत खपे जेका इन बिस्तरे तां तव्हांखे उथारे, कुवत खपे जेका वुज़ू कराए। हीअ पाणे वुज़ू न थींदो, अंदर जो हिकिड़ी कुवत आहे इरादे जी, उहा तव्हांखे बिस्तर तां उथारींदी, तव्हांजे कंबल लहराईंदी, तव्हांखे वुज़ू खाने में वठी वेंदी, वुज़ू कराईंदी, वरी विकूं खणाए मस्जिद ॾे आणींदी। इहा आहे कुवत इरादी। त हिकिड़ा कम अहिड़ा आहिनि जेके माण्हू वक़्ती तौर ते करे वठो, पर हिकिड़ा कम ढिघा आहिनि त उन जे लाइ वरी हिमत बि खपंदी ऐं इस्तक़ामत बि खपंदी। यानी मुसलसल लॻो रहे, नुक़सानु थिए थो परवाह न करे, चोट अचे थी परवाह न करे, जेकॾहिं को तकलीफ़ पहुचे थी परवाह न करे, बसि मूंखे पंहिंजो मुंहिंजो कमु मूंखे जेको करिणो आहे सो करिणो। सम्झो था ॻाल्हि? जेकॾहिं तव्हां इन टिनि शयुनि खे तव्हां सम्झी वञो त ज़िंदगी जो को बि कमु तव्हांजो अधूरो नथो रहिजी सघे। नेठि तव्हां मंज़िल ते पहुचंदव, नेठि तव्हां कामयाबी माणींदव। असांजो फरमाईंदा इहो जनाह काइदे आज़म मोहम्मद अली जनाह, सन्हड़ो फोटो ॾिठो अथव न, सन्हड़ो सुकलड़ो थकलड़े जहिड़ो हुयो। इन खे अचे ख़्यालु थियो त मां नओं मुल्क ठाहींदुसि, पाकिस्तान। अचे जिदोजहद हलाई, अचे तहरीक हलाई। हाणे इहो जहिड़ो सन्हड़ो सुकड़ो हुयो, तहिड़ो इन जो अज़्म ऐं इरादो ऐं हिमत इन जी एॾी वॾी मज़बूत हुई। पोइ भॻो डुकियो, माण्हुनि खे गॾु कयईं, इजलास करायईं, जलसा करायईं, तहरीकूं हलायईं। के माण्हू ॿधा, के पादर खाधऊं, के पंहिंजो जेलनि में पिया, के नुक़सान थिया, माण्हू हुआ साईं मुंहिंजा। आख़िर जलावतनियूं थियूं, हज़ारे माण्हू, लखे माण्हू हिंदुस्तान मां लॾो खणी हेॾे आया। अहिड़ी तारीख़ इंसानी में एॾी वॾी लॾ पलाण मुश्किल थी हुजे जेका ही पाकिस्तान ठहिणी। हाणे हे कराची सॼी मुहाजिरनि सां भरी पई आहे। हवा किथां जो जे लखनऊ जो आहियां, हवा किथां जो यूपी जो आहियां, किथां जो जे मां राजस्थान जो आहियां। ये मुहाजिर जेके सराईंदा इहे सभु ओॾो जा हुया। इहे काइदे आज़म जी मोहम्मद अली जनाह जी जेका तहरीक हलायईं, उनजो अज़्म तव्हां ॾिसो, उनजी हिमत तव्हां ॾिसो, ऐं उनजी जिदोजहद तव्हां ॾिसो, ऐं उनजी इस्तक़ामत तव्हां ॾिसो। नेठि पंहिंजो पाकिस्तान जो मुल्क ठाहियईं ऐं उनजो पहिरियों गवर्नर जनरल, पहिरियों बादशाह पाण मोहम्मद अली जनाह। ऐं पोइ जंहिं माण्हू में अज़्म ऐं हिमत हूंदी आहे न, दुनिया उनखे विसारींदी न आहे। सम्झो था? उहो माण्हुनि जे दिलुनि में वेही ईंदो। हिमत वारा माण्हू, हालांकि लखे माण्हू दुनिया में थियनि था, पर जेके हिमत वारा हूंदा आहिनि न, जेके इस्तक़ामत वारा हूंदा आहिनि, उहे धरती ते उन्हनि जो नालो निशान, उन्हनि जी तस्वीर, उन्हनि जो कौल किरदार धरती ते ज़िंदा रहंदो। हाणे तव्हां असां हर माण्हू जे खीसे में 5 रुपया हूंदा, हर माण्हू वटि पैसो हूंदो, इहो वेठो आहे।
हालांकि लखे माण्हू पाकिस्तान ठाहिण में मुआहा के शहीद थिया के हिजरत कई वञ लखे माण्हू, पर कंहिंजो फोटू पाकिस्तान जे नाणे ते कोन्हे। ही जेतिरो सनड़ो सुकड़ो हो न, एतिरो हिन में हिम्मत हुई, एतिरो हिन में इरादो मज़बूत हुयो, एतिरो हिन जी जिदोजहद पकी पुख्ती हुई। मंज़िल में कामयाब थी वियो, मुल्क ठही वियो, हुनजो गवर्नर जनरल थी वियो। हाणे जेसीं ताईं दुनिया हूंदी तेसीं ताईं हिन जो फोटू तव्हां जंहिं ऑफिस में वेंदव उते जना जो फोटू लॻो पियो आहे। माण्हू चवनि था बाबा ए क़ौम, माना सॼी क़ौम जो अबू। हाणे असां सभिनी जो इहो अबू आहे। इहा ॻाल्हि छा हुई, उन माण्हू में जेका हिम्मत हुई, जेको हिन में कुवत इरादी जो पुख्तगी हुई, जेका हिन जी जिदोजहद मुसलसल हुई, इस्तकामत हुई, इन खे ज़िंदा करे क़यामत ताईं हिन जो नालो रोशन रहंदो। त वॾनि कमनि जे लाइ वॾनि इरादनि जी ज़रूरत हूंदी आहे, वॾे अज़्म जी, वॾे हौसले जी, वॾे इरादे जी ज़रूरत हूंदी आहे, ऐं वॾी महिनत ऐं वॾी जिदोजहद जी ज़रूरत हूंदी आहे। हाणे असां चऊं था त सदूं त कयूं था, हीअं बि कयां हूअं बि कयां, पर सदुनि सां पुट न ॼमंदा आहिनि। दिलि में सद करे मूंखे पुटु ॾे, भला पुटु ॼमंदो जॾहिं शादी त कर। शादी कंदे वरी उन सां उहो मलाकड़ो बि करिणो पवंदो, महिनत करणी पवंदी। ईअं पाणे हाणे सदुनि ते पुटु न ॼमंदो। त असां चऊं था त असां हीअं बि कयूं हूअं बि कयूं, ऐं असां में न हिम्मत आहे, न हौसलो आहे, न को जज़्बो आहे, न को असां में इस्तकामत आहे। कीअं असां कामयाब थींदा? सम्झो था? साईं फरमायो त हिकिड़ो टांगो कायूं पियो वञे, टांगो ॿ माण्हू रस्ते ते सुता पिया। टांगे वारे खे लठ हूंदी आहे न, उहा हुन फीथे में जो त ठड़ 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 आवाज़ पई थिए, माना उथो, रस्ते तां उथो त मां टांगो काए वञा। हिकिड़ो पियो चए हे सुस्ता कोन उथंदो, बाक़ी मुखे टंग खां छिके रस्ते तां हटाए, मूंखे टंग खां गेले रस्ते तां हटाए छॾ, भई हे कोन उथंदो। हाणे हे बात ॿियो हज़रत साईं वाक़ियो बयानु पिया फरमाइनि त हिकिड़ो माण्हू ॿेर जे वण जे हेठो सुतो पियो हो। हीअं ॿेर अचे किरियो हिन जी छाती ते, सीने ते मथां ॿेर किरियो, ऐं चइबो अदा आहे को अलाह जो बानो, को सवाबु खटे, जेरे जन्नत कमाए, हे ॿेर मुंहिंजे वात में विझे। आहे को अलाह जो बानो? हिकिड़ो माण्हू तो लंघियो, हिन जी ॻाल्हि ॿुधई। ॿियो जेको पासे में सुतो पियो उहो पियो चए बाबा इहो ॿेर न खाराइजोसि, कल्ह मूंखे कुतो पेशाब पियो करे थी, उहो हक़ल ई न पियो ॾिए हुनखे। हाणे अहिड़ा जे माण्हू सुस्त हूंदा, उहे ज़ालुनि जो पादर खाईंदा, उहे ज़ालुनि जा मोचड़ा खाईंदा, उहे ज़िंदगी में कॾहिं बि सुख आशिकी अमुन न ॾिसी सघंदा, त सदाईं परेशान गुज़ारींदा। ॿाहिरि जूं छिड़बूं, दोस्तनि जूं ताना मेहणा, ओड़े पाड़े वारनि जा उन जे मथां ताना हूंदा, इहो माण्हू बेकार आहे, केर न कंदो। हिम्मत वारो इंसानु, जज़्बे वारो माण्हू, उहो पंहिंजो पाण बि मल्हाईंदो ऐं ॿियनि जे लाइ बि न सेवारींदो। तव्हां मुंहिंजा बचिड़ा, तव्हां फ़क़ीर, तव्हां पंहिंजे मज़बूत इरादनि वारा हुजो, तव्हां हिम्मत वारा हुजो, तव्हां मज़बूत कुवत इरादी जा मालिक हुजो, पोइ इंशा अल्लाह ताला तव्हां कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो। जंहिं रस्ते सां वेंदव अलाह तव्हांखे सुभाणे